टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिलकर अज असां सिंधी क्लास पहिरियों जो सबक पहिरियों पढ़ंदासूं। गीत दणिया जा गॾिजी ॻायूं, गीत दणी जा गॾिजी ॻायूं। जो तो थदड़ा मींहुं वसाए, जो तो थदड़ा मींहुं वसाए। बागन में जो अंब पचाए, बागन में जो अंब पचाए। वेस गुलन के जो पहराए, वेस गुलन के जो पहराए। अन्न पचाए घाव पाए, अन्न पचाए घाव पाए। अर्श में जो तारा टिमकाए, अर्श में जो तारा टिमकाए। ते मालिक खे सब सारायूं, ते मालिक खे सब सारायूं। गीत धणी जा गॾिजी ॻायूं। एक दफ़ा ॿीहर पढ़ूं था। गीत धणी जा गॾिजी ॻायूं, गीत धणी जा गॾिजी ॻायूं। जो तो थदड़ा मींहुं वसाए, बागन में जो अंब पचाए। वेस गुलन के जो पहराए, अन्न पचाए घाव पाए। अर्श में जो तारा टिमकाए, ते मालिक खे सब सारायूं। गीत धणी जा गॾिजी ॻायूं। किशन चंद बेवस या बैत लिखी है। चैनल के सब्सक्राइब कंदा जी ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलती रहंदी।